ॾिस सोढा, सोढा मां तोखे इज़त सां चवां थो त रब्बो ऐं ख़ादिम खे आज़ाद कर, न त ॿी सूरत में सुठो कोन थींदई। ॾिस शेरोज़ खान, मां मजबूर आहियां। मां जेकर हुकुम मञींदो आहियां न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ खान बहादुर फेरोज़ खान जो, ॿियो कंहिंजो बि न। ॾिस सोढा, पर हिन महिल त तूं ख़ादिम ऐं रब्बो खे हिन कमदार जे हुकुम ते क़ैद कयो आहे। सोढा, तोखे इहा ख़बर आहे इहे ॿई मुंहिंजा राज़दार आहिनि। शेरोज़ खान, तव्हां जे राजधानी जे रिश्ते जे करे ई त हू वेल में पिया। ॾिस काका धणी बख्श, मां सिर्फ़ इन ॻाल्हि ते चुप आहियां जो तूं सालनि खां वठी हिन हवेली जो ख़िदमतदार आहीं। हुन ॻाल्हि खे तूं मुंहिंजी कमज़ोरी न सम्झ। अहिड़ी ॻाल्हि न आहे रईस नंढा, तव्हां जे दर जो ऐं बानू आहे। हीउ मामिलो ई अहिड़ो आहे जो रईस वॾे खां सवा को उकला ई नथो सघे। मुंहिंजी ज़मानत ते तव्हां ॿई उनखे आज़ाद करे छॾियो। बाक़ी सुबुह जा बाग सुबुह सां मां पाणे ॿिन्ही खे बाबा जे साम्हूं हाज़िर कंदुसि। इहो मुमकिन ई न आहे रईस नंढा। जेसि ताईं खान बहादुर नथो अचे तेसि ताईं इहे ॿई सोढे जी हिफ़ाज़त में हूंदा। माना त तव्हां ॿिन्ही इहो विसारे छॾियो। तव्हांखे ख़बर आहे न, मां शेरोज़ खान पूरी हवेली जो अकेलो वारिस आहियां। ये न याद रखिजो, वक्त आयो न तव्हां ॿिन्ही खे ॾिसी वठोसि। मां सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ण वियुसि त इन मामले जी ख़बर पई त कमदार धनी बख्श वॾे हिमत वारो कमु कयो आहे। खान बहादुर जे गैर मौजूदगी में एॾो वॾो कदम खणण चर्चे जी ॻाल्हि न आहे। सच चवंदा आहिनि साईं, मालिक वटि देर आहे पर अंधेर न आहे। ज़ीनत जे मामले में त देरी न लॻी ऐं चांडोकी बि हाणे शेरोज़ जे रिश्ते खां आज़ाद आहे। ॿुधो अथमि त शेरोज़ खान नांग वारा फूकारा पे ॾिना। हाणे जॾहिं खान बहादुर जे साम्हूं हुनजी सचाई ज़ाहिर थींदी त हमरा मिलसा आपे मां निकिरी को नुक़सान न करे विझे। खान बहादुर जे अॻियां कंहिंजी मजाल आहे जो ऊंची आवाज़ में ॻाल्हि करे? लोह के कटे सघंदो आहे मेहरन सा। शेरोज़ खान बहादुर जो पंहिंजो ई त रत आहे न, सो पंहिंजो रत माण्हू जे सर ते चढ़ी ॻाल्हाईंदो आहे। उहो त तॾहिं न साईं जॾहिं रत बेदाग हुजे ऐं शेरोज़ जे दामन ते त ज़ीनत ते रत जा छंडा लॻल आहिनि, सो वरी कीअं पीउ जे साम्हूं कंध खणी सघंदी। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।